महबूबो हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए समीं, जिए आलम इंसानियत। महबूबो विच में मूं ॿिया वीलाग रखिया पे, पर हाणे अॼु वरी इन शइ जी ज़रूरत महसूस की आहे त लतीफ़ साईं खे वीलाग रखिए ऐं पंहिंजी सम्झ आहे, पंहिंजी सोच आहे के कुझु शयूं अव्हां ताईं पहुचाइजनि त फ़िक्र लतीफ़ जंहिंखे असां महदूद करे छॾियो आहे, जंहिंखे असां अक़ीदनि जे वर चाढ़े छॾियो आहे, जंहिंखे असां पुटनि ॾिण जे सुखान जे लाइ उहो तइ करे छॾियो आहे त उहो असांखे पुटु ॾींदो ऐं असांजा अहंज करामतूं बसीदो, उहे असांजा अहंज हल कंदो। उन मुफ़क्किर आज़म जंहिं हिन समूरे समाज सिंधी क़ौम आलम खे तब्दील करण जे लाइ जेके ग़ैर मामूली सबक़ ॾिना, उहे सबक़ विसारे वेठासीं। नतीजो इहो निकितो त असां जंहिं समाजी, शख़्सी, इनफ़रादी, इज्तमाही, क़ौमी बहिरान मां गुज़री रहिया आहियूं, उनजो तसवुर बि नथो करे सघिजे। हीउ को नंढो बहिरान कोन्हे, हीअ का मामूली ॻाल्हि कोन्हे, का हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे। लतीफ़ सुहिणी में चए थो, सुपिरियां जे तुरहे ॿुॾी हथ मलाए। पिरीअ जो जेको तुरहो आहे न, भले ॿुॾी त बि उन में हथ न विझ। सुभाणे तूं चवंदा त असां तो उकारियो, कमाल जो बैत आहे, ॾिस पियो बैत आहे ऐं ॾाढो ग़ैर मामूली बैत आहे। महबूब केरु आहे, तुरहो केरु आहे, ॿुॾणु छा आहे, ऐं उनजो थोरो बि खणणो न आहे कि हरिमाम आहे। सुभाणे तोखे चवंदा त असां तोखे दरिया पार करायो, असां इहो सभु कुझु कयो, तो छा कयो, तो कुझु बि कोन कयो। सुपिरियां जे तुरहे ॿुॾी हथ मलाए। हाणे इहो उन बाज़मीर माण्हू जी ॻाल्हि आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। कंहिंजो अहसान न खण, ऐं जॾहिं बहिरान में हुजे, उहो शख़्सी बहिरान में हुजे, ज़ाती बहिरान में हुजे, क़ौमी बहिरान में हुजे, इज्तमाही समाजी बहिरान में हुजे, आलमी बहिरान में हुजे, ज़हनी बहिरान में हुजे, पर पंहिंजी ॿार यानी उहो कमु कर जो कंहिंजो आसरो न कर, छाकाणि त तूं कंहिं ते अहसान न करे रहियो आहीं या कंहिं ते अहसान न करे रही आहीं। तुंहिंजो जेको इश्क़ आहे उहो तुंहिंजो आहे, उहो मिहार सां आहे या धरतीअ सां आहे या वतन सां आहे या सिंध सां आहे या आलम सां आहे, उहो इश्क़ तुंहिंजो आहे। उन इश्क़ जो तूं वारिस आहीं या वारिसियाणी आहीं। तंहिं करे कंहिंजो अहसान न खण, पंहिंजो पंध ऐं पंहिंजी मंज़िल पाण तइ कर। सुभाणे जॾहिं मंज़िल ते पहुचंदीअ या पहुचंदे त उते चवंदा त असां तोखे कढियो हुयो, तो में त हाल ई कोन हुयो। हाणे हू असांखे हादी उहा ॻाल्हि सम्झाए रहियो आहे, असांजो मुफ़क्किर असांखे इहा ॻाल्हि सम्झाए रहियो आहे त जेको तुंहिंजो सुप्रीम आहे, उहो जेको तुंहिंजो इनकलाब आहे, इनकलाब त हिकिड़े वॾे निज़ाम, हिकिड़ी वॾी फिनामिना, वॾे हिकिड़े सिस्टम जो नालो आहे न। उन में को अकेलो माण्हू त नथो हुजे, उन में अॻवान हुजनि था, ॿिया अॻवान हुजनि था, टियों नंबर अॻवान हुजनि था, ऐं हिकिड़ो लामुतनाही सिलसिलो थो हुजे, ऐं मथां खां वठी हेठि ताईं हिकिड़ो जहान जुड़ियल थो हुजे। उन में जॾहिं हिकिड़ो तब्दीली पसंदि ऐं उहो माण्हू जेको हिन समाज खे, हिन क़ौम खे तब्दील करणु घुरे थो, उन जे लाइ लाज़िम थो करे लतीफ़ केॾी कमाल जी ॻाल्हि थो करे त सुपिरियां जे तुरहे ॿुॾी हथ मला। इन जिदोजहद में जेकॾहिं ॿुॾी रही आहीं या ॿुॾी रहियो आहीं त उन खां उहा तलब न कर ऐं उन जे तुरहे में हथ न विझ। सुभाणे तूं चवंदा त असां तो उकारियो, जिदोजहद कीअं त गॾियल ज़रूरु आहे, पर तुंहिंजो शख़्सी फ़र्ज़ु आहे, तुंहिंजो ज़ाती फ़र्ज़ु आहे, छाकाणि त तूं हिकिड़ो बाज़मीर इंसान आहीं या तूं हिकिड़ी बाज़मीर इंसान आहीं, त तुंहिंजो फ़र्ज़ु आहे त तूं उहा जिदोजहद कर।
हर जॾहिं तूं उहा जदोजहद करीं थी त पोइ आसरा छा जा, पोइ आसरो करण जी ज़रूरत ई कान्हे का, पोइ लही पवणो आहे मैदान में। हाणे हीउ उहो दरियाउ आहे जेको दरियाउ हूअं त शाहूकारी ख़ुशहाली जी अलामत आहे, पर सुहिणीअ खे ॿोड़े थो, सिंध खे ॿोड़े थो। यारो सुहिणीअ खे, सिंध सुहिणी आहे, सिंध उहा महबूब आहे जेका दरिया जी दहशतुनि सां विड़हे थी, जेका दरिया जे कुननि सां विड़हे थी, जेका दरिया जी कड़कनि सां विड़हे थी। इहे दरिया जूं दहशतूं छा आहिनि, इहे दरिया जा कुन छा आहिनि, इहे दरिया जा कड़का छा आहिनि, उहो अव्हां ॾिसी रहिया आहियो। जेको कुझु थी रहियो आहे, जेको कुझु असां सां कयो पियो वञे, उहो सभु अव्हां सम्झी बि रहिया आहियो ऐं ॾिसी बि रहिया आहियो। उन में तुरहे खे हथु लाहिणो न आहे। सभु को पंहिंजे पंहिंजे पतीअ जो कमु करे, उन में ॾुखियायूं अचनि, तकलीफ़ूं अचनि, उन जी दांह करणी कान्हे, शिकायत करणी कान्हे का, मयार करणी कान्हे का। जीअं असां वटि हिकिड़ो कल्चर ठही वियो आहे त असां अॼुकल्ह थोरी बि जदोजहद कंदा आहियूं, चवंदा आहियूं हीअ क़ौम कोन सुधरंदी। असां हेतिरी जदोजहद कई, असां हेॾा वॾा कम कया, असां कमाल करे छॾिया, असां आसमान किराए छॾिया, पर हीअ क़ौम सुधरण जे लाइ तयारु कान्हे का। असां ईअं चवंदा आहियूं, पंहिंजी क़ौम खे ईअं मयारूं ॾींदा आहियूं। क़ौमूं न अज़ीम थींदियूं आहिनि, न ख़राब थींदियूं आहिनि, न मोतबर थींदियूं आहिनि, न बदतर थींदियूं आहिनि। क़ौमूं क़ौमूं थींदियूं आहिनि ऐं क़ौमुनि जो जेको किरदारु आहे उहो तमामु अहम थींदो आहे ऐं उहे वाक़िअनि, हादसनि ऐं मुख़्तलिफ़ शिकिलुनि में उहे विढ़ंदियूं आहिनि। हाणे उन जे लाइ उहे असांखे किरदार खपनि था, उहे असांखे माण्हू खपनि था जेके लतीफ़ जा माण्हू आहिनि, जेके लतीफ़ जा आदर्शी इंसान आहिनि। सच पुछो त जेकॾहिं अहिड़ा माण्हू सिंध अंदरि पैदा थी पवनि त सिंध हीअ सूर न ॾिसे। ही सिंध अॼुकल्ह जेको ही बारिशूं पियूं आहिनि, माण्हुनि जा घर ढही पिया आहिनि, हज़ारनि जी तइदाद में माल मरी वियो आहे, माण्हुनि जी मईशत बर्बाद थी वई आहे, माण्हुनि जो सभु कुझु थियो आहे। पर हिकिड़े अज़ीम इनकलाब जी ॻाल्हि आहे, इहे त सभई ॻाल्हियूं आहिनि, इहे त असांजे तिर्ज़े हुकुमरानी जा सभई नतीजा आहिनि, पर हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि आहे, अज़ीम तब्दीली जो इन में लतीफ़ साईं हिकिड़ो पैगाम ॾिए थो जंहिंखे सम्झण जी ॾाढी ज़रूरत आहे। मुंहिंजा महबूबो, हिन में अव्हां अकेले सिर्फ़ु पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा। जिथे वियो था सिंध जी ॻाल्हि करियो, जिथे वियो था सिंध जे सूरनि जी ॻाल्हि करियो, जिथे वियो था पंहिंजे सिंध धरती जे वसीलनि ऐं शाहूकारी जे अंगनि अखरनि सां पंहिंजूं ॻाल्हियूं रखो माण्हुनि जे आॾो ऐं उनखे सम्झायो, उन्हनि खे अकेलाइनि मां कढी अचो, उन्हनि खे मायूसियुनि मां कढी अचो, उन्हनि खे तकलीफ़ुनि ऐं पीड़ाउनि मां कढी अचो। माण्हू पाण निकिरी पवंदा, रुगो माण्हुनि खे उहा सोच मोकिलियो, फ़िक्र लतीफ़ मोकिलियो त घटि मां घटि तव्हांजी पती जो कमु जेको आहे उहो पूरो थी पवंदो। उन जे करे दोस्तो, इहे सभई सूर खणी, इहे सभई सूर ऐं दर्द ऐं पीड़ाऊं खणी अव्हां वटि हाज़िर थींदो आहे लतीफ़ थी। ऐं तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब करियो, शेयर करियो, कमेंट करियो, तनक़ीद करियो, लाइक करियो, दोस्तनि ताईं पहुचायो, वारो कयो यारो। ही चैनल इन जे लाइ कोन ठहियो आहे त हिन मां के मूंखे दौलत कमाइणी आहे, के पैसा कमाइणा। ही चैनल इन जे लाइ ठहियो आहे त जीअं असां सिंधी माण्हुनि खे फ़िक्र लतीफ़ ॿुधायूं, सम्झायूं, पंहिंजे अकुल मूजिबि। ऐं फ़िक्र लतीफ़ उहो फ़िक्र आहे जंहिंजो तसवुर बि नथो करे सघिजे। हुन खे गहराइनि में जॾहिं वञिजे त हैरान रहिजी वञिजे। मूंखे उमेद आहे त तव्हां इहा वीडियो पाण खे ॿुधंदव गौर सां, जेकॾहिं का तनक़ीद आहे त तनक़ीद बि कंदव ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदव, उन ते कमेंट कंदव, लाइक कंदव। हक़ मौजूद थी लतीफ़ थी अचनि।